क़ुर्बानीअ जी फ़ज़ीलत। हज़रत अली करमल्लाहु वजह फ़रमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो आहे त क़ुर्बानी करियो ऐं सवाब जी नियत सां क़ुर्बानी करियो। क़ुर्बानीअ जो रत ज़मीन ते किरण खां पहिरीं अल्लाह ताला जी हिफ़ाज़त में हूंदो आहे। क़ुर्बानीअ लाइ जानवर खे ज़िबह करण वक़्तु जॾहिं रत वही ज़मीन ते किरे थो त उन खां बि अॻु में अल्लाह ताला वटि क़बूल थी वञे थो। उन करे क़ुर्बानी ख़ुशदिलीअ सां करणु घुरिजे ऐं जेको जानवर क़ुर्बानीअ लाइ ख़रीद कयो वञे त उहो भले खां भलो हुजे। ॾिठो वियो आहे त के शख़्स वरी इहा सोच रखंदा आहिनि त अहिड़ो जानवर हुजे जंहिं में पैसा घटि लॻनि ऐं क़ुर्बानी थी वञे। ईअं करणु न घुरिजे, बल्कि क़ुर्बानीअ लाइ जानवर पंहिंजी हैसियत मुताबिक़ भले खां भलो ख़रीद कजे, छो त अल्लाह ताला वटि न उन जानवर जो गोश्त पुॼे थो ऐं न वरी उन जो खून, पर उन वटि असांजी तक़वा, ख़ुशदिली, ख़ुलूस, मोहब्बत ऐं क़ुर्बानीअ जो जज़्बो पहुचे थो। जेतिरी ख़ूबी वधीक हूंदी ओतिरी क़ुर्बानी वधीक मक़बूल थींदी आहे।